पूरी तवज्जो कयो मानू जी कीअं ख़बर पए त मानू सुठो आहे या वॾो आहे ख़राब आहे या भलो आहे पाण खे हर को पढ़ाईंदो चवंदो मां ख़ुदि अहिड़ो सूफ़ी आहियां मां दरवेश आहियां हर को पंहिंजी तारीफ़ कंदो पाण खे हर को साराहींदो आहे पर तव्हांखे कीअं ख़बर पए त तव्हां सुठा आहियो या वेठा आहियो ख़राब आहियो या भला आहियो ॾिसो तव्हांजे पाड़े वारा तव्हांजे बारे में छा था चवनि सुभान अल्लाह जेकॾहिं पाड़े वारा तव्हांजे बारे में सुठा लफ़्ज़ ॻाल्हाइनि था त पाड़े में सुठो आहे त पोइ तव्हां वाक़ई में सुठा आहियो तव्हां वॾियूं तस्वीरूं पढ़ंदा वठो नमाज़ूं पढ़ो ज़िक्र कयो पाण खे फ़क़ीर सूफ़ी साई चादर पायूं वॾो पाण खे बुज़ुर्ग सम्झंदा वठो पाड़े वारा तव्हां सां शिकायतूं था कनि पाड़े वारनि सां तव्हां सुठा न हलायो त पोइ तव्हां सुठा न आहियो ॿुधी छॾियो पोइ तव्हां सुठा न आहियो तव्हांजी सुठाई तॾहिं आहे जॾहिं पाड़े वारा तव्हांजे बारे में सुठा लफ़्ज़ चवनि हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक जे पाड़े में हिकिड़ो माण्हू रहंदो हो मजूसी माना बाहि जा पुजारी मुसलमान न हो हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे पाड़े में रहंदो हुयो उनखे का गुरबत थी या ज़रूरत थी उन चयो त मां घर खपायां केरु वठंदो वो कोड नहीं हिकिड़ो गिराक आयो कि भाई घर जी मूंखे ज़रूरत आहे घणे में ॾींदे कि ही घर आहे 4000 दीनार घणे जो उन गिराक जेको ख़रीद करण आयो उन जो घर त तुंहिंजो 2000 खां मथे मुल आहे हिन जो मुल 2000 वधि में वधि 2000 थींदो चई इहा मूंखे बि ख़बर आहे त मुंहिंजो घर 2000 रहे थो बराबर घर जो मुल 2000 ऐं हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक जो पाड़ो आहे उन पाड़े जा 2000 वधीक चए अल्लाह वारे भले माण्हू में पाड़ो 2000 घर जो मुल ऐं 2000 पाड़े जी क़ीमत आहे छो त हे आम पाड़ो न आहे अब्दुल्ला बिन मुबारक जो पाड़ो इन अल्लाह जे बाननि जो किरदार एॾो सुठो हुयो जो उन पाड़े जा वो दुकान वो घर धणी मुल पियो वठे त ही पाड़ो आम पाड़ो न आहे अल्लाह वारे जो पाड़ो आहे जेको ख़ैर ऐं बरकत ऐं भलाई जो भंडार उन माण्हू गिराक चयो त तो अहिड़ी ॻाल्हि कई आहे अब्दुल्ला बिन मुबारक जे पाड़े जी जेकॾहिं इन पाड़े जो मुल तुमको 10,000 घुरियां तक को गिरिया तो 4 घुरिया है ना 4 तो गिरिया तो जेकॾहिं तूं 10,000 घुरियां तक इन पाड़े जे करे मां ये 10,000 को घुरी ॾियां सुभान अल्लाह इहा ख़बर हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक ताईं पहुती त मुंहिंजो पाड़ेसी मजूसी जेको आहे उहो घर खपाईंदो वञे हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक उनखे घुरायो अब तू छो तो घर विकिणी किसी मुझे जरूरत आहे मजबूरी आहे मूंखे अहिड़ी हाजत ज़रूरत पई आहे पैसे की ज़रूरत आहे तॾहिं खपायां घणे में तूं खपाई किसी घर मुंहिंजो लहे 2000 जो पर खपायां 4000 में पण हुननि 4000 मां तो के ॾियां घर मूंखे हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक फरमायो त शुफ़ो थींदो आहे पाड़े में जेको वेझो घर जो हूंदो आहे न जॾहिं का शइ विकिणो बनी आहे दुकान आहे मकान आहे तो हक़ शुफ़े जो थींदो आहे अव्वल हक़दार उहो आहे जेको वेझो पाड़ेसरी हुजे उहो वठे त पहिरियों हक़ उन जो उहो नथो वठे त पोइ ॿाहिरियो धारियो वठी सघे भई हक़ मुंहिंजो आहे न मां तुंहिंजे पाड़े में वेठो आहियां इहे 4000 तोखे मां ॾियां थो इहो घर मूंखे ॾे किसी मूंखे ज़रूरत आहे 4000 हुनजे बजाए तव्हां ॾियो था मूंखे ॾियो पाण 4000 हुनखे ॾिनो उनखे घर ख़रीद कयो घर ख़रीद करे फरमायो त हाणे इहो घर सामान सूदो तोखे मां हथियो सुखड़ी करे घर सॼो तोखे सुखड़ी करे
अल्लाह ये अल्लाह जे बानन जो किरदार ये पाड़े वाले इंसान जो रवैयो ही सुनो इखलाक सुल्तानुल आरिफीन सैयदना बाज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जे पाड़े में हिकिड़ो मजूसी रहंदो वो सफ़र में निकिरी वियो हज़रत बाज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह खे ख़बर पई त मुंहिंजो पाड़ेसरी सफ़र में निकिरी वियो आहे पोइ पाण रोज़ वेंदा हुआ ॾीओ ॿारे उन घर पाड़े वारे जे घर पहुचाईंदा ॾीओ रोशनी ऐं ॿार नंढड़ा सभु कंदा निकिरी ईंदा पोइ उनखे पुछा कंदा हुआ तव्हांखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे अटो खपे चांवर खपे गिहु खपे लूणु मिर्च खपे मिर्च मसालो खपे छा कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे पोइ ॿार जेकी शइ ॿुधाईंदा हुआ उहा शइ उनखे ॾींदा रोज़ ॾीओ ॿारे वेंदा 15 ॾींहंनि खां पोइ जॾहिं उहो पाड़ेसरी मजूसी काफ़िर वापसि मोटियो त पंहिंजे ज़ाल खां ॿारनि खां पुछा कई त कीअं 15 ॾींहं गुज़रिया जो तमामु सुठा गुज़रिया तूं जो असां वटि हूंदे त तोखां बि वधीक सुठा ॾींहं असांजा गुज़रिया जो असांजो पाड़ेसरी बाज़ीद बुस्तामी असांजी रोज़ संभाल जंहिं बि शइ जी ज़रूरत हूंदी असांखे पहुचाए ॾींदो असांजे ऊंदा हे घर खे ॾीओ ॿारे रोशन करे वेंदो त इन ॿारनि पंहिंजे घर वारी जी कोई ॻाल्हियूं ॿुधी उन मजूसी ते एतिरो असर पियो ज़ाल खे चई त हाणे ॻाल्हि ॿुधो जेको असांजे घर खे रोशन करे वेंदो हो मुंहिंजी दिलि चवे थी त मां पंहिंजे ऊंदा जी दिलि खे बि रोशन करियां ज़ाल ॿार सभिनी चयो त पोइ इहा जेकॾहिं दिलि रोशन कराइणी आहे त तूं अकेलो न सभई दिलि रोशन कराईंदा पोइ सॼो घराणो हज़रत सुल्तानुल आरिफीन वटि आया चयोसीं जीअं तव्हां असांजे घर खे रोशन करे वेंदा हुआ तीअं हाणे कलमो पढ़ाए कलमे जे चराग सां असांजे दिलनि खे बि रोशन सुभान अल्लाह हिकिड़े बुजुर्ग जे घर में कुआ घणा थिया कुआ चूहा उर्दू में चवंदा आहिनि चूहा सिंधी में चवंदा आहिनि कुआ ये कुआ बि वॾा निभागा आहिनि पर नुक़सान कंदा आहिनि कपड़ा खाईंदा खाधे पीते जूं शयूं खाईंदा नुक़सान कंदा आहिनि ये किनी क़ौम आहे पोइ बुजुर्ग जे घर में कुआ जो घणा थिया त हिकिड़े मुरीद ख़लीफ़े चयोसीं मां बिल्ली आया तेरा आयो बिल्ली कुआ भजी वेंदा या बिल्ली खाई छॾींदी या जेका मुश्किल आहे परेशानी लही वेंदी पाण फरमायो त ईअं न जेकॾहिं तव्हां बिल्ली मुंहिंजे घर में छॾींदा मां बिल्ली धारियां त पोइ इहे कुआ मुंहिंजो घर छॾे मुंहिंजे पाड़े वारनि जे घर में वेंदा मुझे पाड़े जो नुकसान थींदो तंहिंजे करे मुंहिंजो नुकसान मूंखे क़बूल आहे पाड़े वारे जो नुकसान न मन कान युमिन बिल्लाहि वल यौमिल आखिर फला युज़ार सही फरमाइंदा जेको अल्लाह खे मञे थो जेको क़यामत जे ॾियारे ते ईमान रखे थो उनखे खपे त पंहिंजे पाड़े वारनि खे न ॾुखाए न ईज़ाए उन्हनि सां सुठो सुहिणो रवैयो रखे या मोमिन हुजण जी पंहिंजे घर जी भित एॾी वॾी न कयो जो पाड़े वारे जी हवा रुकिजी वञे पंहिंजे घर में एतिरो दूहो न दुखायो जो पाड़े वारे जे अखियुनि में जा ॻोड़ा पई कोन पाड़े वारो तव्हांजी दीवार ते पंहिंजी काठी रखण जी इजाज़त घुरे त मना न कयो असांजे पाड़े में हिकिड़ो घर हुयो उन चयोसीं या पंहिंजो मां गाडर हिन तव्हांजी भित ते रखां थो मूंखे इजाज़त ॾियो मूं चयो बिस्मिल्लाह उहे 3 गाडर कमरे जा रखी उन ते वरी को रोन खई हले छा उन्हनि खे वरी चई या भिती मुंहिंजी आहे मूंखे मोकल घुरी मूंखे इजाज़त ॾियो मां गाडर रखां मूं चयो ठीकु आहे भली रखो मूं हुनखे इजाज़त ॾिनी
हाणे हुन को कर्ज़ खयो अलाए छा बैंक में उन्हनि चयो त भई यार भितियूं चारई तुंहिंजूं वञी अॻिते कयूं आहिनि लिखी न ॾे थी इहा भित मुंहिंजी आहे उहो बैंक वारो ऑफिसर को पुछण आयो साईं हीअ भित तव्हांजी आहे या हिनजी आहे मुंहिंजो भाई ने पुछो चई हो चयो तो इन जी आहे त पोइ मूं विच छॾी मां मुसा पाण सा वाक्य थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकड़े अंदर रात जो जलसे में मामिस हैदराबाद शहर में रात जो जेका शाही बाजार आहे उन में मस्जिद आहे वॾी उन में जलसो जे 12-1 बजे ताईं जलसो जो पूरी बाजार में ही अंदर हिकिड़ो वॾी बिल्डिंग हुजे 2 मंज़िल 2 मंज़िल या 3 मंज़िल ते मूंखे रात जो आहे रात थी ज़ाहिरात 12-1 बजे ताईं त जलसो हलियो वरी आयासीं हिते सुतासीं 2 थिया या 3 थिया हुल थी वियो रड़ियूं थी वियूं पर गालियूं कच्चा लफ़्ज़ हिक ॿिए खे मुंहिंजी अखि खुली वई सुजाग थी मां चयो ख़ैर त आहे छा ॻाल्हि आहे हीअं दरी खोले ॾिठुमि न त हीअ असां वारी बिल्डिंग जंहिंमें मां रहियलुसि वरी विच में रोड हुजे हुनजे वरी ॿिए पासे में वरी ॿी पंहिंजो बिल्डिंग हुजे हेॾो हे दरियूं खोलियूं बीठा आहिनि हो दरियूं खोलियूं बीठा आहिनि हू हिनखे गालियूं ॾे हो हुनखे गालियूं ॾे रात जो 3 बजे बसिया गालियुनि जी तबार ते हाफ़िज़ क़ुर पढ़ंदा आहिनि हिक ॿिए खे गालियूं शोर ते घर धड़ थी आहे ख़ैर त आहे छा मंजरा आहे चइसि इहो अॼु तव्हां सां यादि थी आहे असां सां रोज़ ईअं थींदी आहे जो ख़ैर त आहे जी इहो परी बिल्डिंग वारो जेको आहे इन पंहिंजो वॾी डेक अथसि उहा डेक हलाईंदो आहे हुन में गाना रिकॉर्ड हलाईंदो आहे उनजो मुंहुं वरी लाउड जो हिन असां वारे पासे ॾेखारींदो पोइ हीउ चवनि साहिबा आस्ते हलां थोरो होरियां कर चए थो त मां छा कयां मूं वटि आख़िरी आवाज़ वॾो इहो ई आहे जेको लॻाए अथमि कि अञा वधीक दोस्तों असांजे चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे शेयर छा मुसलमाननि जी ज़हनियत कैफ़ियत छा हुनजो एहसास दिलि मां कीअं मोकिलाए वियो आहे रात जो 3 बजे भई उन घर में या ओड़े पाड़े में को बीमार हूंदो को मिस्कीन हूंदो हाणे असां रात जो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्तों वीडियो खे लाइक कमेंट मुझे दिल में इन जे लाइ कहिड़ी दुआ ॾिनी असांजे मोहम्मदी टीवी चैनल खे सब्सक्राइब करणु न पूरे विसरजो पाड़े में को गरीब को मिस्कीन को बीमार को कोड़ो को कुराड़ो का औरत को मरीज हूंदो उन जे दिल में छा निकिरंदो हूंदो तव्हांखे जेकॾहिं को पाड़े वारो हिसाब पहुचाए थो त तव्हां पंहिंजे दिल ते हथ रखो तव्हांखे पहुचंदो या अज़ियत थींदी या न तव्हां कॾहिं सोचियो आहे त तव्हांजे रवैयनि सां ॿियनि खे छा थो थिए ॿियनि जे दिलनि ते छा थो गुज़रे कॾहिं गौर कयो अथव तव्हां त साईं ॾाढी ताक़त में ॾिसो था तव्हां ख़्वाजा ख़िज़र पढ़ियो वेठो भई ख़्वाजा ख़िज़र थियण सवलो कोन्हे को कुझु पंहिंजे किरदार खे सुधारणो आहे साईं फरमायो त वल्लाहि ला युमिन वल्लाहि ला युमिन वल्लाहि ला युमिन अल्लाह जो कसम वो मोमिन नाहे अल्लाह जो कसम वो मोमिन नाहे अल्लाह जो कसम वो मोमिन नाहे टे भेरा पाण करीमन कसम करी फरमायो साहब चयो रसूल अल्लाह केर